अॼु जी कहानी आहे भाव सां भॻवान। हिकु दफ़े जी ॻाल्हि आहे, हिकिड़ो माण्हू ॾाढो परेशान लॻो पियो हो। हुन जे जीवन में ख़ुशियूं रहियूं कान हुयूं। खाइण लाइ बि हुनखे तकलीफ़ ॾिसणी पई पई। कर्ज़नि में हो, माण्हू पुठियां पिया हुअसि, पर हुनखे कुझु हल नथो मिले। त हिकिड़ो दफ़ो रस्ते में वञे पियो त हिकिड़ो दोस्त गॾिजे थो, हुनखे पंहिंजी परेशानी ॿुधाए थो। त हू चए थो, ॾिस तोखे हिकिड़ी ॻाल्हि कयां थो कि तूं भॻवान में विश्वास नथो रखी। थी सघे थो इहो ई कारण हुजे तूं एॾा दुख पियो ॾिसी। त हिकिड़ो कमु कर, भॻवान जी हिकिड़ी मूर्त वठि, पंहिंजे घर में रख ऐं रोज़ सुबुह जो शेवा कर, त ॾिस भॻवान तोखे उनजो फल ज़रूरु ॾींदा। त हुनखे थोरो लॻे थो, थी सघे थो भॻवान जी शेवा कयां कुझु फल मिले। त रस्ते में वञे थो, कृष्ण भॻवान जी हिकिड़ी मूर्त ॾाढी वणेसि थी। त हू वठी करे घर थो अचे। घर में हिकिड़ो स्थान ठाहे थो, कृष्ण भॻवान जी मूर्त खे विहारे थो ऐं रोज़ कृष्ण भॻवान जी शेवा करणु लॻे थो। महीनो था थियनि, 2 महीनो 3 महीनो थिए थो, पर कुझु फल नथो ॾिसण में अचेसि। परेशानियूं वधंदियूं पई वञनि। त ॾाढो परेशान थो थिए, गुस्से में अची थो वञे। त चए थो कुझु फ़र्क़ु नथो पए, हेॾो भॻवान सां पुकारां पोइ पर कुझु फ़ाइदो नथो थिए। ॿेड़ी बाज़ार में वञे थो, उहो ई दोस्त गॾिजे थो। त हुनखे ॿुधाए थो कि तो चयो मां भॻवान जी शेवा बि कई, पर कुझु फल ॾिसण में न आयो। त जीअं रस्ते में हलनि था त ॾिसनि था कि झूलेलाल भॻवान जी एॾी सुहिणियूं सुहिणियूं मूर्तियूं बाज़ार में पयूं आहिनि। त चए थो झूलेलाल साहिब जो चालीहो पियो अचे, तूं हिकिड़ो कमु कर, झूलेलाल साहिब जी मूर्त वठि, घर में विहार ऐं हुननि जी बि शेवा कर, ॾिस कुझु न कुझु ज़रूरु थींदो। त सोचे थो इहा बि ॻाल्हि सची पई लॻे, खणी थो वञा। त झूलेलाल साईं जी हिकिड़ी सुहिणी सी मूर्त बाज़ार मां वठे थो ऐं घर खणी थो वञे ऐं मंदर में झूलेलाल साहिब जी मूर्त खे विहारे थो। जीअं त मंदरु नंढो हो त छा थो करे, कृष्ण भॻवान जी मूर्त खे खणी करे ऐं मंदर जे मथे वारे ताक में रखी थो छॾे। त ऐं ॿिए ॾींहं खां झूलेलाल साहिब जी पूजा आराधना चालू करे छॾंदो आहे। कुझु ॾींहं त निकिरी था वञनि। पोइ हिकिड़ो ॾींहुं जॾहिं अगरबत्ती ॿारे थो त उन मां ॾाढो धुओं पियो निकिरे ऐं धुओं सॼो मथे पियो वञे। त मन में वीचार अचेसि थो कि मां कृष्ण भॻवान जी मूर्त खे मथे रखियो आहे, सॼो धुओं मथे पियो वञे, भॻवान खे केॾी न तकलीफ़ थींदी हूंदी। त इहो सोचे करे हिकिड़ो रुमाल खणे थो ऐं भॻवान कृष्ण जे नक ते ॿधण थो वञे। जीअं ई रुमाल ॿधण चालू थो करे, भॻवान हथ पकड़न्स था त हिकदमि वाइरो थी थो वञे। भॻवान जे अॻियां हथ जोड़े वेह थो, अखियुनि मां पाणी वहण चालू थो थिए ऐं चए थो, भॻवान तव्हां अॼु मूंखे दर्शन ॾिना, मां एॾो समय तव्हांजी शेवा कई, तव्हां मूंखे अॼु दर्शन ॾिना। त भॻवान चए थो, छो त अॼु तो मूंखे मञियो कि मां आहियां, तोखे लॻो कि हिन धुएं सां मूंखे तकलीफ़ थींदी, इन करे मां तो वटि आहियां। त इहो ई चवंदा आहिनि कि भॻवान पुकारण सां न, पर भॻवान भाव सां हूंदा आहिनि। अगरि सचे मन सां उनखे विश्वास कंदा त हू तव्हांजी मदद करणु ज़रूरु ईंदा। ख़ुशि रहो, खिलंदा रहो, खिलाईंदा रहो, कॾहिं पंहिंजे लाइ, कॾहिं पंहिंजनि जे लाइ। जय झूलेलाल।